कंबर जे जाबलू पट्टी वारे इलाइक़े कोट नवाब घरतल में कंबर ज़िले जे पहिरें नाज़म मरहूम नवाब शबीर अहमद चांडियो जी यादि में 10 लॉन्ग रेंज राइफल शूटिंग जा मुक़ाबला कराया विया, जंहिंमें मुल्क जे चइनी सूबनि मां 130 निशानेबाज़नि शूटरनि हिसो वरितो। निशाने जो हदफ़ 300 खां 950 मीटरनि ताईं रखियो वियो, जंहिंखे हासिलु करण लाइ जदीद दूरबीनुनि जी मदद सां निशानेबाज़नि शूटरनि समूरो ॾींहुं फायर करे हदफ़ हासिलु करण जूं कोशिशूं कयूं। बहितरीन निशानेबाज़ी करण ते पहिरीं पोज़ीशन पंजाब वासी सरदार जमाल खान लिगारी, ॿीं पोज़ीशन कमांडर नूर खान ऐं टीं पोज़ीशन नवाबज़ादा मुनीम खान चांडियो हासिलु कई, जिनके MPA नवाब सरदार खान चांडियो, MPA सैयद जुल्फ़कार शाह ऐं नवाबज़ादा मुश्ताक अहमद चांडियो इनाम तौर राइफलूं ऐं शील्ड ॾिना। उन मौक़े ते तक़रीब जे मेज़बान समेत निशानेबाज़ी में हिसो वठंदड़नि सिंधु TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हिन महिल असांजी जंहिं पोज़ीशन ते या जंहिं लेवल जी ये गेम थी वई आहे त मां सम्झां थो त सॼे दुनिया में असांजे पाकिस्तान खां बहितर शूटर कोन्हे। पूरे पाकिस्तान का माण्हू अचनि था त इहा इलाइक़े जी भी हिकिड़ी उन सां मुतारिफ़ थिए तो पूरे पाकिस्तान में। ऐसा इवेंट कहीं नहीं होता। पाकिस्तान में वाहिद जगह जहाँ पे गढ़तल कमर शहदाद कोट के अंदर ये होता है। नवाब शबीर खान अल्लाह ताला मरहूम को बख्शे, उनके दर्जात बुलंद करे, सरदार खान उसकी याद में हमेशा करते हैं। मां जो फादर मां सां गॾु मूंखे ॿुधाए पोइ स्पाट और मां जो फादर मां सां हिते थियणो ऐं मूंखे थोरो सम्झ न पियो अणे पोइ मुंहिंजो फादर मूंखे ॿुधाए पोइ सरकार हिन इवेंट समेत रांदियुनि खे हथी वठराए त जीअं अवाम खे तफ़रीह मुहैया थी सघे। कैमरामैन अली अकबर सां गॾु रहीम मंगी, सिंधु TV न्यूज़ कंबर।